वज़ीर आज़म इमरान ख़ान जी घरवारी बुशरा बीबी जे वेझी साथियाणी फराह ख़ान ताज़ो ई दुबई हली वई आहे। संदसि मथां मुख़ालिफ़ धुर करप्शन जा संगीन इल्ज़ाम लॻाया आहिनि। ताज़ो सोशल मीडिया ते संदसि हिकु तस्वीर गर्दिश पई करे, जंहिंमें संदसि पेरनि में तमामु ॻरी रक़म जी चपल पातल आहे ऐं संदसि पर्स जी मालियत पिणु किरोड़ें रुपया ॿुधाई पई वञे। समाजी राब्तनि जी वेबसाइटुनि ते फराह ख़ान मुतलिक़ मुख़्तलिफ़ ख़बरूं गर्दिश कनि पयूं। उन मंझां हिकु ख़बर इहा बि आहे त गोगी भट्ट उर्फ़ फराह ख़ान ओकाड़ा में 80 वारे ॾहाके में मशहूरु काल गर्ल हुई। जॾहिं हिन ओकाड़ा जे रईसज़ादनि खे कंगलो करे छॾियो त बाद में बुशरा बीबी उर्फ़ पेरनी खेसि लाहौर वठी वई। उनजी माउ जो तालिक़ पिणु बुशरा बीबी जे अबाणे ॻोठ सां हो। फराह ख़ान ॾेपालपुर ओकाड़ा में गोगी जे नाले सां मशहूरु हुई। पोइ 90 जे ॾहाके में इहा सब्ज़ाज़ार लाहौर मुंतक़िल थी वई। संदसि सॼो ख़ानदान ऐं भेनरूं पिणु काल गर्ल जो कमु कंदियूं हुयूं। ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त लाहौर वञण खां अॻु हू गोगी भट्ट जे नाले सां मशहूरु थी। शुरू में हिन वटि कुल 10-15 छोकिरियूं हुयूं। जीअं हू तरक़ी कंदी वई तीअं हिन वटि हर वक़्तु सवें काल गर्ल्स मौजूदु हूंदियूं हुयूं। हिन वटि लाहौर डिफेंस जे वाई ब्लॉक में 6 खां बि वधीक कमरा हुआ, जितां सॼे पाकिस्तान में बरतानिया अमेरिका समेत UAE में बि काल गर्ल्स मुहैया कयूं वेंदियूं हुयूं। ॿुधायो पियो वञे त इहा ज़ात जी माछिण हुई, पर ख़बर नाहे फराह ख़ान कीअं बणी। एतिरी ज़रूरु ॼाण आहे त जॾहिं बुशरा बीबी उर्फ़ पेरनी जी सिफ़ारिश ते PTI खेसि पहिरीं तरजीह ते पंजाब मां सेनेट जी टिकट ॾिनी त गोगी हाणी फराह ख़ान बणिजी वई। मीडिया जी इंटेलिजेंस एजेंसी दीपालपुर ओकाड़ा पहुची वई। समूरनि इदारनि पारां इमरान ख़ान खे इहा सलाह ॾिनी वई त ज़िलत खां बचण लाइ गल वधजानी जे करे गोगी माछी जो नालो वापसि वरितो वञे। संदसि मौजूदा नालो, पासपोर्ट, ॼमण जो हंधु, तालीमी क़ाबिलियत सबबि काग़ज़ सभु जाली आहिनि। बुशरा बीबी जे इक़्तिदार में अचण खां अॻु बि हूअ पाकिस्तान जी अमीर तरीन ऐं बाअसर औरतुनि मां हिकु सम्झी वेंदी हुई। हाणे फराह ख़ान न रुॻो बुशरा बीबी जी दोस्त आहे, पर बदनामे ज़माना अहसन जमील गुजर जी ज़ाल पिणु आहे। जॾहिं गुजरावाला में गैर क़ानूनी पेट्रोल पंप सील कया पिया विया त गोगी जे सहुरे इक़बाल गुजर जा पेट्रोल पंप बचाइण ओचितो पुलिस पहुची वई ऐं इहा नुंहुं जी सिफ़ारिश हुई जंहिं पेट्रोल पंप बचाया। ऐं हाणे गोगी उर्फ़ फराह ख़ान दुबई फ़रार थी चुकी आहे।